अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो। तो मेज़बान एजाज़ अली जी ख़िदमत में हाज़िर आहे। हमारे ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल। दोस्तों, असांजो जेको उस्ताद आहे, सीनियर उस्ताद, ईअं सम्झ नलकनि जो कारीगर मिस्त्री आहे, उस्ताद मेहर, जेको अॼु माना उन हिकिड़ो नलको ठाहियो आहे। अहिड़ो नलको जेको तव्हां अॻु में न ॾिठो हूंदो। तव्हांखे हाणे उहो नलको ॾेखारियूं था। तमामु बहितरीनु नलको ठाहियो आहे। उन पंहिंजी ईअं सम्झ खां बाद उन हिकु ज़बरदस्त नलको ठाहियो आहे, जेको तव्हांखे हाली ॾेखारियूं था त उन कहिड़ो नलको ठाहियो आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हलूं था हाणे उन्हनि उस्ताद मेहर लगारी सां जेको नलको ठाहियो आहे उन्हनि सां हाली ॻाल्हि ॿोल कयूं था। कहिड़ो हीउ बीठो आहे उस्ताद मेहर, जंहिं माना नलको नओं ठाहियो आहे। हाणे उन्हनि खां पुछूं था त नलको कीअं ठाहियो थी ऐं कहिड़े हिसाब जो नलको आहे। हे नलको तव्हां ॾिसो, बिल्कुलु तमामु सनो नलको आहे ऐं 1.25 इंच जो नलको आहे। उहे त नलको 2.5 इंच जो हूंदो आहे, पर हे जेको आहे मेहर लगारी माना 1.25 इंच जो नलको ठाहियो आहे। हाणे कयूं था उस्ताद मेहर लगारी सां ॻाल्हि ॿोल त उन्हनि जो छा चवणु आहे, कीअं नलको ठाहियो आहे। जी उस्ताद मेहर, हीउ नलको तव्हां असांखे थोरो ॿुधाइजो त कीअं ठाहियो आहे ऐं कहिड़े हिसाब सां इहो ठाहियो आहे नलको। हिन जो जेको गिलास या इनखे सिलेंडर चवंदा आहिनि, जी जी, इहो फुहारे कढी जी उतो कटी 1.25 इंच जी नाली मंझि विझी करे गिलास उहो इन जो बणायो अथमि। ॿोकी जेकी आहे साॻी फुहारे वारी आहे। जी सिस्टम पंहिंजो हथरां तयारु करे जी जी, जीअं उहा ॿोकी मथां ई विझी सघिजे। नलको तो मेहर 2.5 या 3 इंच जो हूंदो आहे न। हे 1.25 इंच नलके ठाहिण जो कहिड़ो मक़सदु आहे? मक़सदु इहो आहे न, जे रस्ते ते या फुटनि जी चूड़ी कंहिं जाइ ते इहो मारे सघूं था त पोइ उते जीअं दड़ न करे सघनि। अच्छा अच्छा, पाणी गिलास में पीतियूं हर को हलियो वञे, दड़े जे लाइ, दड़े जे लाइ इहो कामयाबु आहे। अच्छा अच्छा, दड़े ते माना हली सघे थो, बिल्कुलु हली सघे थो। इहो गेड़ण में कीअं उन्ही खां सां आहे या आंजो आहे? हे तव्हां ॾिसी सघो था न, हे तव्हां पाण गेड़े सघो था। अच्छा, हे ॾिसो, नाज़रीन हे ॾिसो तव्हां, नलको पाणी कढे थो, बिल्कुलु तमामु माना मुंहुं फुल हालत थी हिन जी। हीउ तव्हां ॾिसी सघो था मेहर जेको नलको ठाहियो आहे। हिनजी ॿोकी मथो पवे थी न। जी उस्ताद, तक़रीबन घणनि ॾींहंनि जी महिनत हूंदी आहे तव्हांजी? कहिड़ी हे? जी, हिनखे ठाहिण में घणा ॾींहं लॻिया हूंदा तव्हांखे? ठाहिण में इहो हिकु ॾींहुं ठही सघे थो, जी, देरि कोन्हे। तव्हांजी माना सोच जेका उहा कॾहिं खां या कया अहिड़ो नलको ठाहियूं असां तयारु कयूं माना? बसि 2-3 ॾींहं थिया आहिनि, दिमाग़ में ॻाल्हि चढ़ी वई। अच्छा अच्छा, हा सही सही। हाणे माना तव्हां इन ते मुतमइन आहियो, माना इहो बिल्कुलु कमु करे? बिल्कुलु, पाणी पीअण जे लाइ तमामु घणो आहे। अच्छा अच्छा, हाणे वरी असां तमामु घणो आहे। थोरो गेड़े ॾेखारियो इन नलके खे। बिल्कुलु बिल्कुलु, हाणे तूं का शइ झलियो था न अॻियां। जी जी, नाज़रीन हे ॾिसो तव्हां, जेको आहे नलको तमामु फुल पाणी ॾिए पियो। हिन जी नाली जेका आहे उहा माना 1.25 इंच जी साइज़ आहे हिन जी। हे नाली जेका तव्हां ॾिसो पिया 1.25 इंच जी साइज़ नाली आहे। ऐं हे नलको आहे, नलको सफ़ा माना हीअं आहे, सिर्फ़ु छोटो नलको आहे, नंढो नलको आहे। हे तव्हां ॾिसो, हेठों हे चेपा लॻा अथसि। हे नाज़रीन नलको आहे, जंहिंमें जेको नलको माना मेहर लगारी ठाहियो आहे। तमामु बहितरीनु नलको ठाहियो आहे। इरादो आहे या सिर्फ़ु इहो माना पंहिंजे हिसाब सां ठाहियो आहे? इहो पंहिंजे हिसाब सां अञा इन जे पिस्टम में थोरा हेरा फेरी आहे। अच्छा अच्छा, जंहिं वक़्तु इन जो पिस्टम वरी फिट कंदुमि न, हाणे पाणी वधीक वधाए वेंदो। अच्छा अच्छा, हा सही आहे सही। महिरबानी, वरी महिरबानी उस्ताद मेहर तव्हांजी।